साचो सतराम। पाठ साहब परम प्यारे राजा राकेश अजित कुमार ऐं सदन परिवार जे प्यार सां परम प्यारे प्रेम ऐं आशीष जे जड़ियुनि ऐं प्रेम जे शुभ विवाह जे प्यार भरे अवसर ते अॼु इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थिया आहियूं। सुहिणे प्यार भरे मौके ते परम प्यारे राजा राकेश अजित कुमार सदन परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राडकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। इंसान के जीवन में जेतरा भी शुभ मौका ईंदा है या बेहतर समा ईंदा है तो वे सब इंसान की इंसानियत उनकी चंगाई उनके जीवन के ऊंचो बनाने के लाइ छाकाणि त असां जेतिरा भी इंसान आहियूं असां कॾहिं बि पंहिंजी इंसानियत के न भुलंदा आहियूं। असां कॾहिं बि पंहिंजो पाण खे विसारींदा न आहियूं। इन्ही करे असां ॾिसंदासीं असांजी जेका भी जोड़ जक या असूल हूंदा आहिनि उहे सब इंसानियत सां भरियल हूंदा आहिनि। बेशक असांखे ॼाण हुजे या न हुजे, असांखे पतो हुजे या न हुजे, तॾहिं भी असां पंहिंजो रीतूं रस्मूं तौर तरीक़ा सब अहिड़ा त मजबूती सां अदा कंदा आहियूं कि उन्हनि को सवा असां पंहिंजो पाण खे अधूरो महसूस कंदासीं। ईअं लॻंदो कुझु थियो ई न। जीअं असां जड़ियां पातासीं भई 3 धागा खणी करे उनके कंठ ॾेई करे गले में विझी छॾियोसीं। जेकॾहिं 3 धागा पातासीं त जड़ियां थियूं, अगर न पातासीं त ॼण जड़ियां ई न थियूं। छो पातासीं, छाजे करे पातासीं, छा लाइ पातासीं, असांखे बेशक पतो हुजे या न हुजे, लेकिन धागा जरूर पाईंदासीं। शादी थींदी, हिकिड़ो मुटिक या ताज खणी करे मथे ते रखंदासीं। मुटिक या सहरो छजो तो शादी आए, सहरो न आयो तो शादी कोन्हे। छो रखियोसीं, छाजे लाइ रखियोसीं, छो कयोसीं, छाजे लाइ कयोसीं, कोई पतो कोन्हे। लेकिन असांजा असूल एतिरा त मज़बूत आहिनि
जो जेकॾहिं धागा पाईंदासीं त जॾहिं आहिनि पतो हुजे या न हुजे। सहरो सजंदो त विहांउ आहे, न त विहांउ जो पतो बि कोन्हे। उसा ॿिनी करे छाकाणि असां जूं जेतिरो बि रीतूं रस्मूं आहिनि हक़ीक़त में हर हिक जे पोइतां हिकिड़ी गहराई भरियल हूंदी आहे। असांजी इंसाननि जी इंसानियत भरियल हूंदी आहे। त असांखे कॾहिं बि कंहिं वक़्त बि कीअं बि उन्हनि जो पतो पियो असां उन असूलनि खे अपनायोसीं त पोइ असांजो जीवन संवरजी पवंदो। असांजी ज़िंदगी उहा बणिजी पवंदी। जीअं असां जणिया पाईंदा प्रेम में आशीष जूं जड़ियूं, जड़ियुनि ते असां छा कंदा हिकिड़ो मंडप सजंदो आहे, उन ते कुछ गिरे गोचर सब कुछ छापीदा आहिनि। जंहिंमें हर हिकु चीज हूंदी आहे। ओम में गणेश खां वेंदे सांप ताईं हर हिकु जी पूजा थींदी आहे। ऐं पोइ कुछ हथोड़ा वहोला खणंदा आहिनि, उहे कोई कच्छ में रखबा, कुछ कुल्हे ते रखबा, ऐं मथे ते कोई ठुकरी रखी करे हिक हिक घुरबो ऐं पोइ टे धागा पाए छॾींदासीं। पर गहराई सां ॾिसंदासीं असां इंसान सभिनी जूणनि में रहंदड़ जीवन खां उत्तम श्रेष्ठ या ऊंचो मञियो वेंदो आहे। ऐं इंसान जी ऊंचाई सिर्फ असांजी शिकिल या चेहरे सां न आहे। हकीकत में उहा ऊंचाई असांजी इंसानियत सां आहे। ईअं असां ॾिसंदासीं असां ॾिसण जा इंसान आहियूं, पर असां हर मौक़े ते इंसान थोड़े चवंदा आहियूं। असां इंसान पंहिंजे कर्म सां सुञाता वेंदा आहियूं, पंहिंजे जन्म सां न। जहिड़ो कर्म कंदासीं तहिड़ा असां सुञाता वेंदा। इन करे ॾिसंदा आहियूं कोई इंसान बहादुरी वारो कमु कंदो आहे, कोई बहादुर हूंदो आहे, चवंदा आहियूं शेर आहे, कॾहिं चयो आहे त इंसान आहे। कोई इंसान डरपोक हूंदो आहे, चवंदा आहियूं गिदड़ आहे, उनखे असां इंसान कोन चवंदा। कोई इंसान मिठो ॿोलींदो आहे, चवंदा कोयल वांगुरु बोले थो, असां इंसान कोन चवंदा। कोई इंसान कड़वो ॿोलींदो आहे, चवंदा कांव वारी थिया थिया बंदि कर, असांजी भेट कांव सां थींदी आहे। कोई इंसान मज़बूत हूंदो आहे इरादे जो, चवंदा पहाड़ वांगुरु मज़बूत आहे, जबल आहे। कोई इंसान कंहिंजो छायो बणिबो आहे, कंहिंखे शेल्टर ॾींदो आहे, चवंदासीं कंहिंजी छपर ऐं छांव आहे। जहिड़ा जहिड़ा असां कर्म कंदासीं
तहिड़ा तहिड़ा असां सुञाता वेंदासीं। सिर्फ़ असां चेहरे सां इंसान न मञा वेंदा। जेकॾहिं चेहरे सां असां इंसान हुजूं हा पोइ त सभु हिकु जहिड़ा हुजूं। असांजी नेचर, उथी वेठी, अंदाज़, तौर तरीक़ा, भाग, नसीब, क़िस्मत सब कुछ साॻियो हुजे। असांजी सब कुछ अलॻि आहे। असांजा कर्म जा खाता भी अलॻि आहिनि, असांजा अमल भी अलॻि आहिनि, अमल जो फल भी अलॻि आहे। जहिड़ा जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो तहिड़ो फल दुख ऐं सुख पाईंदासीं। जहिड़ो जहिड़ो कर्म कंदासीं तहिड़ी इज़त, शान, मान, रसवाई गले पवंदी। तंहिंजे करे असां इंसान जेके भी आहियूं इन्हीं करे पंहिंजा धार्मिक, सामाजिक, मुआशरती सब कानून बनाईंदा। पोइ उहे धार्मिक कानून हुजनि, सामाजिक हुजनि या मुआशरती हुजनि, लेकिन सभिनी जो मक़सद सिर्फ़ इंसानियत, इंसानियत ऐं इंसानियत हो। त असां इंसान जेके भी आहियूं हक़ीक़त में सभिनी जूणियुनि में रहंदड़ जीवन खां उत्तम और श्रेष्ठ हो। यानी सभिनी जूणियुनि में रहंदड़ जीवन खां वॾा। त पोइ घर जो जेको वॾो हूंदो आहे उनजो फर्ज़ छा हूंदो आहे? कोई शहर जो वॾो हूंदो आहे उनजो फर्ज़ छा हूंदो आहे? कोई समाज, कोई धर्म जो वॾो हूंदो आहे त उनजो फर्ज़ छा हूंदो आहे? कोई कहिड़ी पोस्ट या पद ते हूंदो आहे त उनजो असूल छा हूंदो आहे? उन्हनि सभिनी जा हूंदा आहिनि त उन्हनि जे हेठियां जेके भी आहिनि उन्हनि खे बहितर करे रखनि, उन्हनि खे सुखियो सताबो बनाए करे रखनि, उनमें संस्कार, गुण, इखलाक, कानून, दायरो सब जे अंदर अहिड़ो रखनि जो वो बेहतर थी करे हले, उनजे सदाई सुखिया रहे, उनखे दुख न अचे। जेकॾहिं कोई घर जो वॾो आहे अगर घर जो पालन कंदो, पोषण कंदो, सबके सुख ॾींदो, बेहतर रखंदो, सब सुखी हूंदा, पाण बेहतर हूंदो, सबके चङो रखंदो, सब उनजी इज़त कंदा, सब चङो ॾिसंदा। जेकॾहिं पाण पूरो उन ते न उतरंदो पंहिंजी ॻाल्हियुनि ते त पंहिंजो पाण खे बि घटि फील कंदो। कोई शहर जो वॾो हूंदो, जेकॾहिं शहर खे संभाले करे हलंदो, बेहतर रखंदो, सबके चङो बणाए करे रखंदो, प्यार प्रेम सां हलंदो, हर को जी इज़त कंदो, मान मर्यादा कंदो, जाते हूंदो सब खे इज़त मिलंदी। जेकॾहिं हो न बणाए सघियो त पोइ ओतिरी इज़त न पाए सघंदो। साॻे नमूने कोई पोस्ट ते हुजे, कोई पद ते हुजे, कोई कंहिं बि जॻह ते हुजे, अगर वो पंहिंजी संभाल, पंहिंजी हली चली सब बेहतर वर्ताव सबके बणाए करे रखंदो, उनजो पंहिंजो अंदर भी बहकंदो रहंदो, चेहरो भी खिलंदो रहंदो, सब खुश हूंदा ऐं सब उन सां गॾु खिलंदा रहंदा। पर जेकॾहिं पंहिंजे फर्ज़नि ते पूरो न उतरंदो त पोइ न ॿिया सुखिया रहंदा ऐं न वरी पाण अंदर में सुखियो रहंदो। उनखे पंहिंजो अंदर भी खाईंदो रहंदो, अंदर भी परेशान हूंदो, छा कयां, कीअं कयां, पंहिंजो पाण खे भी न संभाले सघंदो। त इंसान जेको आहे, जेको सब खां श्रेष्ठ ऐं बहितर आहे, उनजो मक़सद आहे बाक़ी जेको भी कुछ संसार में आहे उन्हनि सभिनी जो वॾो आहे, यानी सभिनी जी उनखे संभाल करणी आहे।
सभिनी खे बनाए करे रखिणो आहे। इन करे कुदरत इंसान खे वॾो श्रेष्ठ या ऊंचो तो बनायो आहे, पर उनकी बुद्धि समझ में तो ऊंची बनाई है। जहिड़ो इंसान को ॿियो जीव थोड़े आहे। शेर आहे एतिरो बहादुर आहे, लेकिन इंसान खे आङुरियुनि ते हलाईंदो आहे। न त शेर जो इंसान आहे छा? हाथी आहे हेॾो सारो भरखम आहे, छड़ो इंसान खे लत छा सूंड सां खणी करे उछलाए छॾे चींगा चींगा थी वेंदो, पर इंसान उनके इशारे ते हलाईंदो आहे। नाग आहे एतिरो ज़हरीलो आहे, पर इंसान के प्यार की बेन ते झुमाईंदो आहे। पखी पशु जानदार धरती समुंड सब ॾिसंदासीं, आसमान हर जगह ते इंसान जो कंट्रोल ॾिसण में ईंदो। इंसान सभिनी खे वस में कयूं खड़ो आहे जेके भी आहे, यानी कुदरत सब कुछ उनजी मुट्ठी में ॾिनो आहे, तूं बनाए। ऐं जॾहिं कोई वॾो बणिजे त उनजो मक़सदु आहे उनजी संभाल कयूं, उनखे बहितर करे हलायूं। तंहिंजे करे असां जॾहिं बि कोई शुभ कार्य कंदा तो सब का पहिरीं पूजा जो मंडप सजंदो आहे। जेको पूजा जो मंडप सजंदो आहे उनमें सब कुछ हूंदो आहे। गिरे गोचर सभिनी जी पूजा थींदी, बाहि जी पूजा थींदी, धरती जी पूजा थींदी, आकाश जी पूजा थींदी, देवी देवताउनि जी पूजा थींदी, पहाड़नि जी पूजा थींदी, वनस्पति जी पूजा थींदी, पखियुनि वणनि जी पूजा थींदी। सभ खे ॾिसंदासीं, सभ खे ॻणी रहंदा, सभ जी पूजा कंदा वेंदा। पूजा जो मक़सदु कोई निमन या झुकाव न है। पूजा जो मक़सदु आहे इज्जत ऐं मान। पूजा जो मक़सदु आहे इज्जत ऐं मान। जंहिंजे लाइ असांखे प्यार हूंदो, इज्जत हूंदी, मोहबत हूंदी, उनजे लाइ कुछ करण तो दूर रहियो, असां ॿुधी बि न सघंदासीं। जंहिंजे लाइ इज्जत हूंदी, प्यार हूंदी, मान हूंदो, शान हूंदो, उनजे खिलाफ़ असां कुछ ॿुधी न सघंदासीं त असां न कंदासीं कीअं। पूजा जो मक़सदु आहे असां उनखे बनाए करे सजाए करे रखूं। जैसा मंदिर में वेंदा, मंदिर में असांजी भावना हूंदी, असांजी इज्जत आहे, मान आहे। तंहिंजे करे असां सभु तस्वीरां, मूर्तियूं, किताब सभु बनाए करे रखंदा। छाकाणि उनजे लाइ असांजी इज्जत आहे। ऐं इन करे असां उनजे खिलाफ़ कोई ॻाल्हाए, उनजे खिलाफ़ कुछ थिए, उन्हनि सां कोई ग़लति व्यवहार करे, असांखो बर्दाश्त काथे थींदो आहे। हिकदमि पंहिंजी जान ते ई खेॾी वेंदा। त साॻे नमूने असां जेको फर्ज़ आहे पूरी प्रकृति जो, पूरी नेचर जो, उनजो मक़सदु आहे असां सभ खे बनाए करे रखिणो आहे, सभ खे ठाहे करे रखिणो आहे। त पोइ हुनमें असां पाणी जी पूजा कंदा, असां बाहि जी पूजा कंदा। असां जेकॾहिं पाणी खे ॾिसूं, पाणी असांजो जीवन आहे। जेकॾहिं पाणी आहे त असां बि आहियूं। पाणी केतिरनि बीमारियुनि जो हल आहे। जेसि ताईं असां पाणी जी इज़त कंदासीं, एसि ताईं पाणी साफ़ सुथरो, असांखे कोई बीमारी, को दुख हुयो बि कोन, असां सभु सुखिया हुआसीं। ओ हिकु ॻोठ में अचनि, पंज ॻोठनि में हिकिड़ो नंढो हकीम हूंदो, न त आमतौर शाल नंढड़ी बाई ॿुधड़ी हूंदी,
कंहिंखे कुझु थोरो दुख थींदो का सुती वठी ईंदासीं ॾेई छॾंदासीं बसि ठीकु आहे बीमारी लथी जान छुटी। हाणे जेतिरा डॉक्टर आहिनि पूरा कोन्हे। छाकाणि त असां पाणी जी पूजा छॾीसीं, पाणी जी इज़त छॾीसीं, इन करे पीअण जो पाणी बि साॻियो आहे त नाली जो बि साॻियो आहे, साॻियो दर बि छॾंदा आहियूं। न कोई सफ़ाई आहे न सुथराई आहे, नदियूं नाला सभु ख़राबु करे छॾियासीं, समुंड ताईं ख़राबु करे छॾियासीं। तव्हांजो नुक़सानु ॿिए खे थोरी आहे, सिहत हेल्थ पंहिंजी बि न आई आहे। जॾहिं खां पाणी ख़राबु कयो आहे बीमार असां थियूं या ॿियो को थियो आहे? कैंसर हुजे, हेपेटाइटिस बी सी हुजे, ॿियूं केतिरियूं बीमारियूं जेके पाणी जी करे नी, असां जॾहिं पाणी जी पूजा छॾीसीं सभु बीमार थियासीं। जेसि ताईं पाणी जी इज़त हुई एसि ताईं असांखे कुझु न कोन। हाणे सॼा जारी ख़राबु थी विया, धरती जो पाणी ख़राबु थी विया, नंदियूं सभु अलाए छा थी वियूं। तंहिंजे करे असां जंहिंखे बणाए करे रखंदासीं ओतिरो असांजे लाइ बहितर हूंदो। असां जॾहिं खां वणनि जी पूजा छॾीसीं, असां वण कपण शुरू कयासीं, तव्हांजो साह जी घुटन असांखे आहे, ॿिए खे थोरी आहे। वण कपिया आहिनि या उन्हनि खे ख़राबु कयो आहे त साह असांजो मुंहिंजो आहे, पंहिंजो थोरी पॉल्यूशन असांजी वधी आहे, बीमारियूं असांखे थियूं। एतिरी पॉल्यूशन थी वई आहे, एतिरो माहौल ख़राबु थी वियो आहे, सॼो ॿाहिरि माण्हू निकिरणी मुसीबत बणिजी वेंदा कॾहिं कॾहिं। अॻे जेका पॉल्यूशन हूंदी सॼा वण खाई वेंदा, असां वरी सही हूंदासीं। छाकाणि अॻे सभु वण पोखींदा, उनजी रखवाली कंदा, उनजी पूजा जे नाले ते उनजी इज़त हूंदी, इन करे सभु कुझु बहितर हूंदो। ऐं इंसान, हिकिड़ो इंसान पंहिंजी ज़िंदगी में तक़रीबन 5 वॾा वण खाईंदो आहे, हर हिकु इंसान। ऐं हिकु वण खे वधण जे लाइ 50-50, 100-100 साल खपंदा आहिनि। हर हिकु इंसान तक़रीबन 5 वण त पका खाईंदो आहे। पोइ उहो ऑक्सीजन में बि खाईंदो, फर्नीचर में बि खाईंदो, ॿारण में बि खाईंदो, घर बणाइण में बि खाईंदो, कहिड़े बि नमूने एवरेज 5 वॾा वण इंसान खाईंदो आहे। हाणे हिकिड़ो इंसान एॾा 5 वॾा वण खाई वञे, सभु पोखींदा घणा माण्हू, उन्हनि जी संभाल घणनि जी कंदा, ॾेई घणा वेंदा संसार में। 100-100 साल जा असां 5 वण खाई वञूं, असां ॾिनासीं छा? जॾहिं खां असां ॾियण बंदि करे छॾियोसीं, असांजो साह मुंझणु शुरू थी वियो, असां कपण शुरू कयासीं, ऑक्सीजन सिलेंडर भरिजी करे ईंदा आहिनि। असांखे साह खणंदा आहियूं, कुदरत जे तरफ़ो नेमत आहे, ईश्वर जी देन आहे, कुदरत नेचर जी असांखे देन आहे। जॾहिं असां साह खणंदा आहियूं असांखे अहसासु न आहे, पर घड़ी खनि साह घुटबो आहे, ऑक्सीजन जे लाइ घणो ठोड़ंदा आहियूं। सिलेंडर लाइ केतिरा परेशान हूंदा आहियूं, केतिरी हालत थींदी आहे हॉस्पिटल में, केतिरो ख़र्चो ईंदो आहे, केतिरो जान ते खेॾंदा आहियूं। तंहिंजे करे असांखे धर्म में चीज़ूं शामिल कयूं आहिनि, जेके बि आहे, त जीअं असां उनखे बहितर कयूं। इन करे पूजा में हर चीज, समुंड हुजे, नदियूं हुजे, देवी देवताऊं हुजनि, सभिनी जी पूजा कई वेंदी आहे। भई जेकॾहिं असां उनजी इज़त कंदासीं, उनजे असूलनि ते हलंदासीं, ओतिरा बहितर थींदासीं, त पोइ असां एतिरो सुखी सुताबा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। जेकॾहिं उन्हनि जी इज़त न कईसीं,
असां पंहिंजो पाण खे ख़तमु कंदासीं, उन ते कहिड़ो असरु पवंदो? पाणी ते कहिड़ो असरु पवंदो? असां पाण गुम थी वेंदासीं। वण ते कहिड़ो असरु पवंदो? असां पाण गुम थी वेंदासीं। असां पंहिंजो पाण खे शायदि असां सम्झोसीं भई वण जी पूजा असां बेकार कंदा पिया आहियूं, पाणी जी पूजा असां ख़राबु कंदा पिया आहियूं, असांखे ग़लति सोच ॾिनी वई आहे, असां सां अहिड़ा असूल मढ़िया विया आहिनि जेके शायदि असांखे चरियो बणाइण जे लाइ नी। असां हुते केतिरा केतिरा कसीदा ॻायासीं, केतिरो घटि वधि कयोसीं, ऐं पंहिंजो पाण खे असांखे बहकायो। लेकिन जॾहिं खां छॾियोसीं उनजो नतीजो छा निकितो? त जॾहिं असां कंहिंजी इज़त कंदासीं त उहो असांखे मोटाए करे ॾींदो। इज़त करे कई न वेंदी आहे, हक़ीक़त में इज़त वरती वेंदी आहे। सुख कंहिंखे ॾिनो न वेंदो आहे, हक़ीक़त में सुख वरतो वेंदो आहे। जॾहिं असां कंहिंखे इज़त ॾींदासीं त सिधी सी ॻाल्हि आहे, असांखे मोट में साम्हूं कोई इज़त ई मिलंदी। चङा लफ़्ज़ ॾींदासीं, असांखे मोट में चङा लफ़्ज़ ई मिलंदा। कंहिंखे सुख ॾींदासीं त कंहिं महिल मौक़ो ईंदो त ॿियो बि साम्हूं चवंदो यार मां सां हलियो, माना ओॾी महिल साम्हूं केतिरा अची वेंदा। पर कंहिंखे इज़त न ॾींदासीं त साम्हूं वारो छो ॾींदो? कंहिंखे रुसवा कंदासीं त उहो असांखे एॾो मथे छो खणंदो? कंहिंखे दुख ॾींदासीं त सुख जो चवंदो भई वञे जहान छो ते पिठो लाहे, हाणे पंहिंजी पई अथसि पाण लोड़े। तंहिंजे करे कॾहिं बि इज़त ॾिनी न वेंदी आहे, हक़ीक़त में इज़त वरती वेंदी आहे। जॾहिं ॾींदऊं त कई गुना वापसि थी करे मिलंदी आहे। सुख असां कंहिंखे ॾींदा न, हक़ीक़त में सुख कई गुना वधीक असांखे वापसि थी करे ईंदो आहे। जेकॾहिं असां कंहिंखे सुख ॾींदासीं त मौक़े ते एतिरा घणा असांखे फ़ाइदा मिलंदा आहिनि जंहिंजो को अंदाज़ बि कोन्हे। सुखी रहंदा। इज़त ॾियणु ऐं सुख ॾियणु हक़ीक़त में इहो ई वॾी उनजी देन आहे। जॾहिं असां इज़त ऐं सुख खे ॾींदा आहियूं, असां अंदरि में एतिरा ख़ुशि न आहियूं, एतिरो बहकंदो आहे, एतिरो पुरसुकून न आहियूं जो तक़रीबन सकून ऐं शांती जे करे असांखे तक़रीबन सुखी रहंदा आहियूं। बीमारियूं सभु लही वेंदियूं। पर कंहिंसां ग़लति व्यवहार रखंदासीं, कंहिंसां साड़ रखंदासीं, कंहिंसां जलन रखंदासीं, कंहिंसां क्रोध कंदासीं, साम्हूं वारो कुझु थिए न थिए, कुदरती वॾे में वॾी पंहिंजी सज़ा पाण कया। अंदरि ई अंदरि सड़ंदासीं पिया, जलंदासीं पिया, अंदरि ई अंदरि बीमार थींदासीं, अंदरि ई अंदरि ॻरंदासीं पिया, सभु पंहिंजा सुख साड़े करे वेही रहंदासीं। इहा कुदरती सज़ा थोरी आहे, पंहिंजो पाण खे सज़ा वॾी आहे। हक़ीक़त में कंहिंजे लाइ साड़ रखणु पंहिंजो पाण खे साड़णो आहे। ॿिए खे छा थींदो आहे? जेको माण्हू ॿिए खे ॾिसी सड़ंदो आहे, सड़ी सड़ी पाण सड़ी वेंदो आहे। ॿिए खे छा थींदो आहे? पंहिंजूं सभु ख़ुशियूं मरी वेंदियूं। इहा ई वॾे में वॾी सज़ा हूंदी आहे असांखे। तंहिंजे करे असांखे हर हिकु चीज़ जी इज़त सेखारी वई। ऐं जॾहिं असां ॾिसंदासीं कोई इज़त वारो, को भाग वारो, कोई नसीब वारो माण्हू असां ॾे अचे, कोई चङो मुड़ुसु अचे, को वॾो माण्हू अचे, कोई समाज जो हुजे, को धर्म जो हुजे, को मुआशरे जो हुजे, कोई बि हुजे, कंहिं बि क़िस्म जो कोई चङो माण्हू अचे, असांजो अंदरि केतिरो खिलंदो आहे। असां उन लाइ सींगारींदा आहियूं, सवारींदा आहियूं, इज़त कंदा आहियूं, मान कंदा आहियूं, बहितर करे विहारींदा आहियूं। पोइ जेकॾहिं असां उनजी इज़त कंदासीं, असां ॾिसंदासीं जेतिरो वॾो माण्हू असां ॾे ईंदो, 70 कम पंहिंजो पाण सॼा थी वेंदा आहिनि। असांखे चवणो न पवंदो आहे। जेतिरो वॾो माण्हू, चङो माण्हू ईंदो,
चङो भलो लुचड़ो फर्द वेंदो हलियो भई एॾी मथे एतिरी लॻंदी आहे एतिरनि सां पवंदी त असां किथे साड़े न रखे इन करे लुचड़ो फर्द तक़रीबन 70% ईअं भॼी वेंदा आहिनि ऐं 70% कमु त ईअं थी वेंदा आहिनि भई एतिरो वास्तो अथसि बाक़ी चए उहे कमु थी वेंदुसि तंहिंजो करे छॾां थो जेतिरो वास्तो आहे ईअं ई असांखे इज़त शान मान मिलंदी आहे जेको बि हुजे उनखे असां चऊं बि न सिर्फ़ु थी वञे तॾहिं बि कमु काफ़ी थी वेंदा आहिनि असांजा जेके बि आहे पर कोई चङो माण्हू असां ॾे अचे ऐं असां हुनजी इज़त न कयूं ॾे तकूं बि न अञा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए छॾूंसि वरी असां ॾे ईंदो वरी मुंहुं कंदो कॾहिं बि न वो सारी वरी न ईंदो लेकिन कॾहिं कोई ग़लति माण्हू ईंदो आहे असां पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾींदा चङे माण्हू जे लाइ घर सिंगारे करे रखंदा घर जो साफ़ सुथरो बहितर माल करे अचण जे लाइ हुनजो स्वागत कंदासीं अञा चङे नमूने खवाईंदासीं पीआईंदासीं इज़त सां विहारींदासीं ऐं दिलि में एतिरी अॼु हुजे वरी वरी असां ॾे ईंदो रहे असांखे ख़ुशी थींदी ऐं मोट में अञा कुझु गिफ्ट बि ॾेई छॾींदासीं कुझु न कुझु अञा ॾींदासीं पर कोई ग़लति माण्हू अचे उन लाइ दरवाज़ो बंदि करे छॾींदासीं ऐं जेकॾहिं को अचण बि कजे दरवाज़े खे बंदि करे कड़ो ॾींदासीं न त सोची हले करे बीह रहंदासीं ग़लति माण्हू असांजे घर न अचे त साॻे नमूने असांजा जेके शुभ मौक़ा हूंदा आहिनि जेके बि शुभ हुजनि इंसान जे जीवन में जेके बि जेकॾहिं असां शुभ खे शुभ करे रखंदा आहियूं त पोइ उनखे इज़त सां मान सां शान सां रखंदा आहियूं अचण ॾींदा आहियूं त पोइ उहे असांखे एतिरी त आशीर्वाद ॾेई वेंदा आहिनि एतिरो चङो करे वेंदा आहिनि जो असांजो पूरो जीवन ई शुभ थी वेंदो आहे बहितर थी वेंदो आहे असां ऊचाई खे पहुची जेकॾहिं कोई शुभ अचे चङो अचे ऐं असां उन सां दुर्व्यवहार कयूं ग़लति हलत कयूं उनखे रुसवा कयूं अञा उन ते ठठोली कई त पोइ हू हलियो वेंदो शुभ जेको बि हुजे चङो जेको बि हुजे चङनि जी इज़त इन करे थींदी आहे छाकाणि त भाग नसीब क़िस्मत खणी करे ईंदो आहे इन करे उन घुरायो वेंदो आहे छाकाणि त भाग नसीब क़िस्मत खणी करे अची करे ॾेई वेंदो आहे पोइ जॾहिं वेंदो आहे त पंहिंजो भाग नसीब क़िस्मत ॾेई करे वेंदो आहे ऐं असां सदाई भाग वारा बणिजी करे रहंदा पर जेकॾहिं असां उनजी इज़त न कंदा त पोइ हू हलियो वेंदो आहे जेकॾहिं अञा उनखे रुसवा कंदा आहियूं त पोइ हो जेको हिकिड़ो मायूस थी करे वेंदो आहे उहो ॼाणे सभु कुझु पूरो करे वेंदो आहे जेको बि आहे तंहिंजे करे शुभ मौक़ा बि कमाल जा हूंदा असां ॾिसंदा आहियूं असां थोरो पोइ ते वञूं अॼु को घणो बि न सिर्फ़ु 15-20 साल जॾहिं असां जेके रिश्ता नाता हूंदा कॾहिं उन्हनि ॾींहंनि असां ॾिसंदा हुआसीं जेके पुराणियूं शादियूं थियल आहिनि असांजी उमिरि वारा जेके बि आहिनि जेके ई आहे
कोई अड़ो है जी शादी को अगु रिज़ाल ॾिठल हुजे जे कई है या पतो हुजे तुम्हारी शादी थी काथे आहे वॾनि खे जाथे मर्दी पौधी करे छॾींदा पतो बि न हूंदो छड़ो पतो पौधो हिते हा करे छॾियो उन घर जो पतो छोकिरी जो पतो न उनखे छोकिरे जो पतो पर कोई न कोई माइट बि हूंदो चए मां हिते मंगाए छॾियो त मां हिते थी मंगाए छॾियो बसि ठीकु आहे थी वियो ॻाल्हि ख़तमु थी जेको बि आहे केरु आहे कीअं नी को पतो बि कोन्हे हाणे काथे काथे घणा त सॼा उहे मौक़ा थिया जिथे न पतो न ॼाण न ॾिठोसीं न वाइठोसीं न ख़बर पतो ई न हूंदो काथे थी कीअं थी उहे केरु सुञाण भई कोन जॾहिं अहिड़ा रिश्ता थींदा अहिड़े दौर में हिकिड़ो रिश्तो टुटो जंहिंजी ख़बर बि न हुई कोई हिकिड़ो रिश्तो ॿुधायो जेको टुटो हुजे अहिड़ो जो उनखां बाद जेकॾहिं अॼु असां ॾिसंदासीं सभु अॻ में जांच कंदा अॻ में ॾिसंदा खानद जो पतो आहे छोकिरी छोकिरो पाण में मिलंदा आहिनि वॾा पाण में मिलंदा आहिनि सभु हिक ॿिए खे सुञाणींदा आहिनि हिक ॿिए जूं डिग्रियूं जाचींदा आहिनि केरु छा कंदो पिया कीअं कंदो पिया सभु पतो हूंदो आहे कोई अहिड़ी चीज़ बाक़ी रखियल कोन्हे उन जॻह पोइ ते छॾियल हुजे भई शादी खां पोइ छा ॻाल्हाइबो इहो बि कुझु छॾियल कोन्हे हूंदो अहिड़ी हालत अहिड़ी ज़िंदगी भली हलंदा पिया सॼी जांच थियल हूंदी आहे सॼो पतो हूंदो आहे हाणे जॾहिं ख़बर बि न हूंदी हिक ॿिए खे सुञाणी न हूंदी उहो कोई रिश्तो न टुटो अॼु सॼी जांच सॼी ॼाण ॿई घुमी ॾिसंदा जांचे ॾिसंदा हली ॾिसंदा पतो हूंदो सभु कुझु उनको बि कोई रिश्तो पाइदार आहे सदाई वॾनि खे भउ हूंदो आहे शल पाण में हली पाण में सुखिया हुजनि सॼी जांच छॾीनि त ॿियो कुझु न कनि जेको बि आहे हिते हुजे या ॿाहिरि हुजनि जिथे बि हुजे लेकिन सदाई ख़ौफ़ रहंदो आहे सदाई पाण में शाल जुड़िया रहनि त सदाई पाण में हली सघे इहा हालत हूंदी आहे अॼु जे दौर में गुरू था न रिश्ते थियण जो पतो आहे न रिश्ते टुटण जो पतो आहे न घर में प्यार जो पतो आहे न झगड़े जो पतो आहे कंहिंजो मुंहुं काथे आहे इहो बि पतो कोन्हे जॾहिं घर में रहंदा हुआसीं ॿ कमरा हूंदा 20-25 ॼणा रहंदा हुआसीं सभु गॾु हूंदा हुआसीं कुझु कुझु बि कोन उन्हनि ॾींहंनि सां प्यार मोहबत सां रहंदासीं अॼु जेके बि आहिनि घर वॾा थी विया आहिनि माण्हू थोरा थी विया आहिनि सभु घर ख़ाली ख़ाली लॻंदा आहिनि मां ॾिसंदो हाणे जा तक़रीबन इहा पोज़ीशन थी वई आहे कंहिंजा ॿार हलिया विया कोई कीअं थियो कोई कुझु थियो छड़ो पाण में साल मुड़ुसनि बाद हुन जा 2 ॿार आहिनि काथे काथे 4-5 घर जा भाती बि वधी कोई आहिनि बि कोन ऐं जेके 2-4 रहंदा नी वो शायदि घणा कॾहिं कॾहिं हिक ॿिए जो मुंहुं ॾिसंदा आहिनि हर कंहिंजे हथ में मोबाइल हूंदो हर को पंहिंजे कमरे में हूंदा पतो बि कोन्हे हूंदो कॾहिं मिलिया काथे मिलिया कीअं थियो इहा बि ख़बर कोन्हे जॾहिं हिक ॿिए जो पतो कोन कोई रिश्तो न टुटो प्यार सां हलंदो अॼु सॼी जांच सभु कुझु पतो आहे सभु ॼाण आहे उनजे बावजूद भी कोई रिश्तो पायदार कोने उनजो कारण छा आहे पूछो अॼु त एतिरो मज़बूत हुजणु खपे जो रिश्तो टुटण बि न खपे उनमें झगड़ो थियण बि न खपे अॻ में सॼी जांच थियल आहे सॼो हिक ॿिए सां वाइदा थियल आहिनि हिक ॿिए सां सॼी प्लानिंग थियल आहे जेका बि आहे पोइ पिटको ऐं झगड़ो छो हुजे हकीकत में उनजो कारण ई हो उन ॾींहं ॾिसंदासीं न हरू भरू कुझु चऊं जेतिरियूं हाणे रीतियूं रस्मूं चङे नमूने कबियूं नी अॻो एतिरियूं उहे बि कोन कबियूं
पर हकीकत में जो कारण इहो हूंदो छाकाणि उहे शुभ खे शुभ करे रखंदा। जॾहिं बि को शुभ मौक़ो हूंदो, जणिया हुजनि, शादियूं हुजनि, मुनण हुजनि, सालगिरह हुजे, कुछ भी हुजे, जॾहिं शुभ हूंदो तो उन्हनि खे उहो शुभ बणाए करे रखंदा। शुभ मौके ते कोई भी अशुभ कम न थींदो। पोइ खाधो पीतो हुजे, उहो अंदाज़ हुजे, उहा पूजा पाठ हुजे, उहा उथी वेठी हुजे, उहो प्यार प्रेम हुजे, जेको भी हूंदो शुभ खे शुभ बनाए करे रखबो। तंहिंजे करे जॾहिं असां शुभ खे शुभ बनाए करे रखंदासीं, उहो शुभ जेको मौक़ो हूंदो उहो सभिनी खे शुभ आशीर्वाद ॾेई वेंदो। भई तव्हां शुभ खे शुभ बनाए करे रखियो आहे, हाणे तव्हांजो पूरो जीवन सदाई शुभ रहंदो, तव्हां ख़ुशि रहंदा, वसंदा वे, वधंदा वे, फलंदा वे, फूलंदा वे, ऐं उहो सभु कुझु शुभ थींदो। ऐं अॼु जॾहिं असांजो कोई भी शुभ मौक़ो हूंदो आहे, उनखे अशुभ कयो वेंदो आहे। खाधो पीतो, तौर तरीक़ो, अंदाज़, उथी वेठी, सब कुछ मनमानी, सब कुछ। तव्हांजो वेॾी जो मंडप हूंदो, उते भी ठठोलबाज़ी हलंदी, उते भी जेको ब्राह्मण हूंदो, कोई हूंदो, उन सां भी मज़ाक हूंदो। जिते मंडप खे भी मज़ाक बनायो वञे, जिते शुभ खे अशुभ कयो वञे, जिते सब कुछ खाधो पीतो, उथी वेठी, तौर तरीक़ो सब कुछ उबतो हुजे, अहिड़े शुभ मौके ते शुभ रही कीअं सघंदो कोई? अहिड़े ग़लत माहौल में चङो माण्हू कोई रही कीअं सघंदो? इन करे असांजो जेको माहौल सॼो अशुभ थी वियो, पोइ शुभ मौके ते शुभ मोकिलाए वेंदो आहे, बाक़ी अशुभ रहिजी वेंदो आहे। तंहिंजे करे पोइ सॼी जीवन असांखे शुभ जो आशीर्वाद मिलंदो आहे। तंहिंजे करे सॼे घर में सदाई पोइ जलन पिठो सभु कुझु उहो हलंदो रहंदो आहे जेको असां उन शुभ मौके ते कयोसीं, जेको उन शुभ खे बढ़ायोसीं। तंहिंजे करे सभु कुझु हूंदे असांजे घर में सुकून ऐं शांती बाक़ी कोन्हे रहंदी, सभु कुझु उल्टो थी वेंदो आहे। छाकाणि जहिड़ो असांखे माहौल मिलियो, असांखे पूरो ओड़ो जीवन मिलियो, असांजी उहा ज़िंदगी मिली। तंहिंजे करे असां शुभ खे कढी करे अशुभ बनाए छॾियोसीं। तंहिंजे करे अॼु असां ॾिसंदासीं न को रिश्तो पाइदार आहे, न कंहिं घर में सुकून या शांती आहे, छाकाणि असां शांति वातावरण वो माहौल पैदा ई न कयोसीं, असां उनखे बहितर हलियासीं ई न। तंहिंजे करे असांजो सभु कुझु उल्टो थी वियो। ऐं पोइ असां सिर्फ़ु कयोसीं पाण, इल्ज़ाम ॿियनि ते ॾींदा आयासीं, कॾहिं समाज ते, कॾहिं मुआशरे ते, कॾहिं धर्म ते, कॾहिं के चङे ते, कॾहिं के ॿिए ते, ॿिए न कयो। जॾहिं असां पाण ई चङा न थींदासीं त ॿियो चङो केरु कंदो? असां पाण ई बहितर न कंदासीं त ॿियो बहितर केरु थींदो? बीमार असां हुजूं, इलाज ॿियो कोई कंदो, छा कंदो? बीमार असां गोरी असांखे खाइणी पवंदी। बीमार असां न थियूं त पोइ परहेज़ असांखे पंहिंजो पाण खे करिणो पवंदो। असांखे जेको वणे असां खायूं, छो बीमार न थियूं कीअं थींदो?
चवंदासीं पोखींदासीं कंदा मिलंदा अंब, सॉरी छड़ो ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं। जेको पोखींदासीं उहो पाईंदासीं, असांखे यादि रखणु खपे। तंहिंजे करे असां कॾहिं बि शुभ खे अशुभ थियण न ॾियूं, शुभ खे शुभ बढ़ाए करे रखूं। ऐं जंहिं ॾींहुं असां शुभ खे शुभ बनायोसीं उन ॾींहुं असांजो पूरो जीवन शुभ थी वेंदो, असां सदाई सुखी रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं, सदाई चङा। तंहिंजे करे असांखे जणनि जो मौक़ो हुजे या शादी जो मौक़ो हुजे, ॿिन्ही खे मंडप सजायो वेंदो आहे, पूजा कई वेंदी आहे। ऐं पूजा जो मक़सदु इज़त ऐं मान हूंदो आहे। पूजा जो मक़सदु शान हूंदो आहे। ऐं इज़त कॾहिं ॾिबी न आहे, हमेशह वरबी आहे, असांखे यादि रखणु खपे। जॾहिं कंहिंखे असां इज़त ॾियूं, असां इहो न सोचूं कंहिंखे इज़त ॾियूं था, असांखे पतो हुजणु खपे मां इज़त वठां थो, ॾियां नथो। जॾहिं ॾियणु सम्झंदासीं ॼण असां उन ते अहसान कंदो पियो, हक़ीक़त अहसान उन ते किथे कंदा पियूं, अहसान त पंहिंजो पाण ते कंदा पियूं, मोटी करे त असांखे मिलंदी। उन ते अहसान कयो कॾहिं, कंहिंखे चङो ॾेई करे, चङो हली करे, असां त पंहिंजो पाण खे इज़त ॾिनी आहे। ऐं जीअं असां उहो बहितर थी करे हलूं, तंहिंजे करे असांजा असूल कहिड़ा ज़बरदस्त आहिनि। भई जणियुनि में मंडप इन करे सजायो वेंदो आहे छाकाणि असांजे जीवन जी शुरूआत आहे जणियूं। भई असांखे सेखारियो आहे तव्हांखे पूरी प्रकृति जो नेचर खे संभालणो आहे। शादी जो मंडप इन करे सजायो वेंदो आहे अॼु खां बाद असांजे पंहिंजे जीवन खे बहितर करणो आहे, यानी सभिनी खे साथ खणी करे हलणो आहे। तंहिंजे करे कॾहिं बि उन शुभ मौक़े खे शुभ करे रखो। असांजे दिमाग़ में हिकिड़ो विहारियो विया त शायदि असां शुभ खे शुभ कंदासीं, असांखे ग़लति सम्झो वेंदो। लेकिन जॾहिं जॾहिं कंहिं क़ौम जा पोयां ॾींहं थींदा आहिनि, तकलीफ़ जा थींदा आहिनि, तकलीफ़ में ईंदी आहे। पोइ उते शहर हुजे, क़ौम हुजे, कोई बि हुजे, जंहिं ॾींहुं कंहिं शरीफ़ खे ॿुधो ऐं कंहिं ॾुखे माण्हू खे ॿुधीवान चयो वञे, माना सम्झो हाणे टॿर पूरा आहे। कंहिं शरीफ़ खे चयो वञे बेवकूफ़ आहे, ॿुधू आहे। कंहिं चङे खे ॿुधू चयो वञे ऐं कंहिं ग़लति माण्हू खे ॿुधीमान ऐं होशियारु चयो वञे, सॉरी उहो घणो वक़्तु न हली सघंदो आहे। पोइ उते सभु ख़राबियूं पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदियूं। साॻे नमूने असांजी खोपड़ी में विधो वियो। शायदि जेके चङा खाधा, चङा उथी पीती, चङी हली चली जेका बि आहे, शायदि उहा असांखे इंसानियत खे असांजो शान मान जे ख़िलाफ़ु आहे। माना सम्झूं असांजा टॿर पूरा ॾींहुं असांजो शुभ वेंदो पिया। ऐं जॾहिं खां उबतो थियो आहे असांजा घर बि उबता थिया आहिनि, सुबता किथे थिया आहिनि। असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं, असांजे घर जेके बि आहिनि उते हाणे सभु एॾा सेठ थी विया आहिनि। घर में मुंबा असांजे सभु सेठ, सोफा सेट बि आहे, टी सेट बि आहे, डिनर सेट बि आहे, जेके जेके आहिनि सभु सेठ। एसि ताईं जो नंढा दॿा हुननि जा बि सेठ आहिनि, दॿा बि सेठ आहिनि, बेगनि जा बि सेठ आहिनि, सभु सेठ आहिनि। हाणे
सॼो घर असांजो एतिरो हरियो भरियो बहितर थी वियो आहे जो सभु कुझु सेठ आहे, पर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि सॼो जीवन जेको आहे उहो अपसेट थी वियो आहे। उहा शांती कंहिं घर में बाक़ी कोन्हे रही, बाक़ी सभु सेठ थी वई, ज़िंदगी अपसेट थी वई आहे। जॾहिं जॾहिं बि कोई लफ़्ज़ ॿुधण में ईंदा आहिनि, कंहिं झगड़े जा हुजनि, कंहिं चीज़ जा हुजनि, घर में सिर्फ़ु इहे लफ़्ज़ भई घर में कमी कहिड़ी चीज़ जी आहे जंहिंजे करे आख़िर पिठको आहे छा। हर कंहिंखे सभु कुझु त आहे, ऐं हक़ीक़त में हर कंहिंखे पंहिंजे खाइण खां वधीक आहे, पंहिंजे रखण खां वधीक आहे। उनजे सभु कुझु हूंदे सूंदे हर को दुखी आहे, उनजो कारण छा आहे? जॾहिं कुझु न हुयो तॾहिं सभु सुखी आहे, जॾहिं सभु कुझु आहे सभु दुखी, मज़ा छा आहे? छाकाणि असांजी हालत उबती थी वई आहे। असां पाण खे ॾिसण लाइ तयारु न आहियूं, असां पंहिंजा इल्ज़ाम ॿियनि ते ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां सभु चवंदा आहियूं असांखे जीअं वणे तीअं करूं, लेकिन करे ॿियो कोई। बीमारी असांखे आहे, इलाज असांखे खाइणो पवंदो। दुख असांखे आहे, गोरी असांखे खाइणी पवंदी। ऐं जे दुख न अचे उनजे लाइ सुखी रहण जी कला असांखे रखणी पवंदी। तंहिंजे करे असांजा वॾा ॾाढा होशियार हुआ। उहे एतिरो त होशियारी जो कमु करे विया जे सभु उहा सेटिंग करे विया। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे सेट कयो, टपड़नि खे सेट कोन ठाहिया, लेकिन जीवन जी सेटिंग उन्हनि ज़बरदस्त कई। भई सहरो न आहे त शादी न आहे, टे धागा न आहे त जड़ियूं न आहे, भई पूजा न आहे तो कोई शुभ कम न आहे। भई पूजा असांखे कंहिं वक़्तु बि यादि ईंदी, ऐं पूजा जो मक़सदु आहे बणाए रखणु, पंहिंजा फर्ज़ यादि करणु। असांजा फर्ज़ छाकाणि मालिक असांखे वॾो बणायो आहे, असां हुनखे बणायूं। जेको वॾो पूरो न उतरंदो उहो पाण दुखी थींदो। असां पाणी साफ़ न कयोसीं, दुखी असां, बीमार असां। असां वण कपियासीं, उन संभाल न कईसीं, पूजा छॾीसीं, साह असांजो मुझंदो आहे, ॿिए ते थोरी आहे। एसि ताईं हुन त असांखे नाग जी पूजा ॾेई छॾी। वादे वादे इंसान जो दुश्मन नाग ॻणबो आहे। वादे में दुनिया में अगरि कोई ॻणबो आहे इंसान जो दुश्मन, तो नाग। उन्हनि त असांखे नाग जी पूजा कई छॾी। ऐं नाग जी पूजा छो ॾिनी? अभी वरी कमाल जी चीज़ आहे। नाग जे डंग में दुनिया में हिकु साल में तक़रीबन 5000 माण्हू मरंदा आहिनि, जेका सर्वे आहे। नाग जे डंग में पूरी दुनिया में तक़रीबन 3 खां 5000 माण्हू मरंदा आहिनि, मथे कोन मरंदा। ऐं उहो बि हाणे इलाज अची विया, एतिरा बि कोन मरंदा जेतिरा के मरंदा आहिनि, उहे बि कोन मरंदा। वैक्सीन जेका लॻंदी आहे, जे माण्हू पहुची करे लॻाए त उहे बि कोन मरंदा। पर हर साल कैंसर में घणा मरंदा आहिनि, केतिरा दुखी थींदा आहिनि, ज़िंदगी छा हूंदी आहे। कैंसर में घणा मरंदा आहिनि, नाग सां घणा मरंदा आहिनि। नाग जो डंगो केतिरो जल्दी सही थी वेंदो आहे। कैंसर खे जंहिंखे थींदी आहे त छा गुज़रंदी आहे वीचारे सां, करे था ॾिठो आहे, मालिक रखे पियो। हक़ीक़त में नाग जॾहिं साह खणंदो आहे, सभु ज़हरीला मादा पाण सां खणंदो आहे, जंहिंसां कैंसर सूमर केतिरी बीमारी उहो खाई वेंदो आहे, जंहिंजे करे घर में सुखी जीवन बहितर रहंदो आहे, त बहितर थींदो आहे। ऐं नाग अहिड़ी चीज़ आहे, उनखे न सतायो त केॾो बि कोन्हे, ईअं पियो हूंदो वीचारो, कुझु चवंदो बि कोन्हे। ऐं तक़रीबन 80% नाग उहे बि जिन में ज़हर थींदो कोन्हे, उनजो ख़ौफ़ मारींदो आहे। तंहिंजे करे
कुदरत जे तरफ़ों काफ़ी नहीं, असांजा जेके वॾा हुया ऋषि मुनि संत महात्माऊं दरवेश उन्हें बेटे कमाल जी थियरी ठाही भई असां सुखी कीअं रही सघंदा आहियूं, हर चीज़ जा फ़ाइदा उन्हनि केतिरा ॾिना। भई नांग खे सतायो न, नांग बि कोन्हे सताईंदो, कंहिंखे कुझु न चवंदो, वेचारो पियो हूंदो आहे पासे को जहिड़ो बि हुजे। जॾहिं नांग खे सताइबो आहे, सोधी खणबी आहे या मिसाल तो ख़ौफ़ खाइबो आहे, उहो सम्झो शायदि माते हमलो थींदो, तॾहिं हमलो थींदो आहे। के कुझु ज़ातियूं आहिनि नांग जूं जेके हमलो कंदियूं आहिनि, घणा न कंदा आहिनि। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हक़ीक़त में शुभ मौक़ो हूंदो आहे, जणिन जो जेको बि आहे। तंहिंजे करे असां जेकॾहिं पंहिंजे जीवन खे सुखी रखणु चाहियूं था त पोइ कॾहिं शुभ खे अशुभ न कयूं, शुभ खे शुभ बणाए करे शुभ करे अशुभ न थियणु खपे। छाकाणि जहिड़ो असांजे माण्हू ईंदो उनखे जहिड़ी इज़त ॾींदासीं उनजो फ़ाइदो असांखे कई गुना वधीक मिलंदो। कोई संत ईंदो, कोई महात्मा ईंदो, उहो असांखे भाग नसीब खोले करे वेंदो। कोई शहर जो समाज जो कोई चङो माण्हू ईंदो, उहो असांखे इज़त ॾेई करे वेंदो। कोई वॾो माण्हू ईंदो, उन सां कोई जेके ग़लति माण्हू हूंदा उहे वेझो न ईंदा। हर हिकु माण्हू जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ॾियण जा तरीक़ा हूंदा आहिनि, पंहिंजा पंहिंजा अंदाज़ हूंदा आहिनि, पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी औकात हूंदी आहे हर हिकु माण्हू जी। तंहिंजे करे शुभ हमेशह असांखे भाग नसीब ऐं क़िस्मत ॾींदो आहे, घर जी ख़ुशी ख़ुशहाली ॾींदो आहे, सकून ऐं शांती ॾींदो आहे। असां थोरो पंहिंजो कॾहिं कॾहिं वॾाई जे करे, शो जे करे असां शुभ खे अशुभ कंदा आहियूं। ॿिया मौक़ा खोलंदा आहिनि जंहिंसां अशुभ करे सघूं था, ज़रूरी थोरी आहे असां मौक़े खे अशुभ कयूं, उन मौक़े खे असां शुभ बणाए करे रखूं, बहितर कयूं। पर पंहिंजे जीवन खे अशुभ कयूं बि छो, असां बहितर थी करे हलूं ऐं जंहिं सां शुभ खे शुभ बणाईंदा आहियूं उहो सभु कुझु शुभ थी वेंदो आहे। ऐं अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया आहियूं। परंपरे राज राकेश अजीत जहिड़े नमूने पंहिंजे शुभ कार्य जी शुरूआत शुभ सचे साईं जे सत्संग सां कई आहे, तो मालिक दरिया ई अरदास तो मालिक उनजे घर खे बि सदाई शुभ रखे, उन सां गॾु हर हिकु खे सुमत ताईं बहितरी ॾे कि असांजो घर, हर हिकु जो घर सदाई शुभ रहे, बहितर रहे, मालिक जी रहमत सां वसंदो रहे। सभु घर सॼे प्यार भरे मौक़े ते सचे साईं दरिया ई अरदास सभु हर घर सदाई वसंदो रहे। सॼे प्यार भरे मौक़े ते परम प्यारे राजा राकेश अजीत कुमार संदन परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे परम प्यारे प्रेम जे शुभ विवाह ऐं प्रेम ऐं आशीष जे जणियुनि जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो।